दादूमा इरादो न्यूज़ जे रिपोर्टर सखी सरदार चारण जी रिपोर्ट मुताबिक़ तालके जूही जे इलाइक़े काचो जे ॻोठनि जे रहवासी रईस मोराबख़्श शाहानी रईस शरीफ़ ख़ान शाहानी दादू प्रेस क्लब पहुची सख़्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो आहे त काचो जे इलाइक़नि ॻोठ दरिया ख़ान शाहानी दोस्त मोहम्मद गाजी शाह हूत ख़ान छन्नी खंधाणी शाह हसन समेत ॿियनि इलाइक़नि में काफ़ी सालनि खां ज़ोंग टावर न यूफोन टावर ऐं न ई वरी मोबलिंग टावर लॻी सघिया। हिन हुकूमत पाकिस्तान मुख़्तलिफ़ नेटवर्क टावर्स कंपनियुनि खां मुतालबो कयो आहे त हज़ारे आबादियुनि ते मुश्तमिल काचे इलाइक़े वासियुनि राब्तनि खां महरूम थी विया आहिनि। असां पंहिंजूं सर्वे ज़मीनूं ॾियण लाइ बि तयारु आहियूं। मुख़्तलिफ़ मोबाइल नेटवर्क टावर्स लॻाया वञनि त जीअं काचे वासियुनि जा हिक ॿिए सां राब्ता बहाल थी सघनि। दादूमा इरादो न्यूज़ जे रिपोर्टर सखी सरदार चारण जी रिपोर्ट मुताबिक़ तालके जूही जे इलाइक़े काचो जे ॻोठनि जे रहवासी रईस मोराबख़्श शाहानी रईस शरीफ़ ख़ान शाहानी दादू प्रेस क्लब पहुची सख़्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो आहे त काचो जे इलाइक़नि ॻोठ दरिया ख़ान शाहानी दोस्त मोहम्मद गाजी शाह हूत ख़ान छन्नी खंधाणी शाह हसन समेत ॿियनि इलाइक़नि में काफ़ी सालनि खां ज़ोंग टावर न यूफोन टावर ऐं न ई वरी मोबलिंग टावर लॻी सघिया। हिन हुकूमत पाकिस्तान मुख़्तलिफ़ नेटवर्क टावर्स कंपनियुनि खां मुतालबो कयो आहे त हज़ारे आबादियुनि ते मुश्तमिल काचे इलाइक़े वासियुनि राब्तनि खां महरूम थी विया आहिनि। असां पंहिंजूं सर्वे ज़मीनूं ॾियण लाइ बि तयारु आहियूं। मुख़्तलिफ़ मोबाइल नेटवर्क टावर्स लॻाया वञनि त जीअं काचे वासियुनि जा हिक ॿिए सां राब्ता बहाल थी सघनि। दादूमा इरादो न्यूज़ जे रिपोर्टर सखी सरदार चारण जी रिपोर्ट मुताबिक़ तालके जूही जे इलाइक़े काचो जे ॻोठनि जे रहवासी रईस मोराबख़्श शाहानी रईस शरीफ़ ख़ान शाहानी दादू प्रेस क्लब पहुची सख़्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो आहे त काचो जे इलाइक़नि ॻोठ दरिया ख़ान शाहानी दोस्त मोहम्मद गाजी शाह हूत ख़ान छन्नी खंधाणी शाह हसन समेत ॿियनि इलाइक़नि में काफ़ी सालनि खां ज़ोंग टावर न यूफोन टावर ऐं न ई वरी मोबलिंग टावर लॻी सघिया। हिन हुकूमत पाकिस्तान मुख़्तलिफ़ नेटवर्क टावर्स कंपनियुनि खां मुतालबो कयो आहे त हज़ारे आबादियुनि ते मुश्तमिल काचे इलाइक़े वासियुनि राब्तनि खां महरूम थी विया आहिनि। असां पंहिंजूं सर्वे ज़मीनूं ॾियण लाइ बि तयारु आहियूं। मुख़्तलिफ़ मोबाइल नेटवर्क टावर्स लॻाया वञनि त जीअं काचे वासियुनि जा हिक ॿिए सां राब्ता बहाल थी सघनि। दादूमा इरादो न्यूज़ जे रिपोर्टर सखी सरदार चारण जी रिपोर्ट मुताबिक़ तालके जूही जे इलाइक़े काचो जे ॻोठनि जे रहवासी रईस मोराबख़्श शाहानी रईस शरीफ़ ख़ान शाहानी दादू प्रेस क्लब पहुची सख़्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो आहे त काचो जे इलाइक़नि ॻोठ दरिया ख़ान शाहानी दोस्त मोहम्मद गाजी शाह हूत ख़ान छन्नी खंधाणी शाह हसन समेत ॿियनि इलाइक़नि में काफ़ी सालनि खां ज़ोंग टावर न यूफोन टावर ऐं न ई वरी मोबलिंग टावर लॻी सघिया। हिन हुकूमत पाकिस्तान मुख़्तलिफ़ नेटवर्क टावर्स कंपनियुनि खां मुतालबो कयो आहे त हज़ारे आबादियुनि ते मुश्तमिल काचे इलाइक़े वासियुनि राब्तनि खां महरूम थी विया आहिनि। असां पंहिंजूं सर्वे ज़मीनूं ॾियण लाइ बि तयारु आहियूं। मुख़्तलिफ़ मोबाइल नेटवर्क टावर्स लॻाया वञनि त जीअं काचे वासियुनि जा हिक ॿिए सां राब्ता बहाल थी सघनि।